नाज़रीन, ठटे ज़िले के वर शहर भरसां ॻोठ गुल मोहम्मद चांडियो में करीम ख्वाजा पारां ज़राअत बाबत सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें हारियुनि ऐं ज़मींदारनि वॾे अंग में शिरकत कई। रिपोर्ट करे रहियो आहे घोड़ाबाड़ी मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर नौमान अली ख्वाजा। घोड़ाबाड़ी के मरकजी शहर वर भरसां ॻोठ गुल मोहम्मद चांडियो में वर शहर के ज़राइत के पुराने ऐं नाले वारे डीलर करीम ख्वाजा ऐं चौधरी खैरदीन पारां सामुंडी पट्टी के ज़मींदारनि ऐं हारियुनि लाइ हिकु प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें टमाटो, भींडो ऐं मकई की पैदावार के बेहतर बनाइण लाइ हारियुनि ऐं ज़मींदारनि के मुफ़्त मशवरा पिण ॾिना विया। इन मौके ते हारियुनि ऐं ज़मींदारनि अहिड़े अमल के साराईंदे आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त इनमें ज़मींदार हारी तबके जो जेके मुख़्तलिफ़ माण्हू शोबन से ताल्लुक़ रखण वाला सब इते आया आहिनि ऐं कुछ सिखिया वठण आया आहिनि। इहा शइ माण्हू खे हिकिड़ी ज़हन में अची वञे, सम्झ में अची वञे त अॻियां फ़ाइदो कीअं वठिजे आबादी मां ऐं उनखे कीअं इस्तेमालु करणु खपे, पंहिंजो दवा टेम ते इस्तेमालु थिए ऐं पंहिंजो खुराक उनखे टेम ते इस्तेमालु थिए। कोई प्रोग्राम ज़राइत जे बाबति जेके असांजा ॿाहिरियां महिमान आया आहिनि असांखे हिते काफ़ी कुझु ॿुधायो आहे। असांखे इन मां काफ़ी फ़ाइदो आहे ऐं असीं चाहियूं था त अहिड़ा प्रोग्राम किन जे तावन सां बि रखिया वञनि ऐं हर साल ज़मींदारनि खे इन में जेको सो वाक़िफ़ कयो वञे। तो ग़रीब हारियुनि खे इतला ॾेई रहिया आहिनि ऐं उन्हनि खे सम्झाए रहिया आहिनि, उन्हनि खे टेक्निकल वे ॾेई रहिया आहिनि त काश्तकारी कीअं कई वञे। हर सब्ज़ियात जे हवाले सां कणिक थी वई, सारियूं थी वयूं, मकई थी वई, टमाटो थी वियो, भींडो थी वियो, मिर्च थी वियो, इन्हनि जे हवाले सां जेका पैदावार इन जी जजी कीअं अचे ऐं इन जी पोखाई कहिड़े वक़्तु कई वञे, इन जा ज़हर कहिड़े वक़्तु लॻाया वञनि, कहिड़ा ज़हर लगाया वञनि, इन्हनि जे हवाले सां प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। हारियुनि खे ऐं ज़मींदारनि खे सुठो माना मिले थो, लाभ मिले थो, जीअं उहो कहिड़ो फसल कहिड़े टाइम ते लॻाइनि, कहिड़ो कहिड़े टाइम में लॻाइनि, या असां जॾहिं बि इन में का बीमारी पवंदी आहे त असां उन्हनि खां पुछंदा आहियूं। जेको सेमिनार हुयो अॼु आबादकार भाइरनि जे लाइ स्पेशली आगाही जे हवाले सां असांजा दोस्त काफ़ी परे खां आयल हुया, जिन असांखे इंफॉर्मेशन ॾिनी त कहिड़ियूं बीमारियूं लेट अचनि थियूं, कहिड़ियूं अर्ली अचनि थियूं, त तव्हांखे कहिड़ा अफ़वाह वठणु खपनि। इन हवाले सां असांजे दोस्तनि असांजे महिमाननि जे तरफ़ खां स्पेशली असांखे गाइड कयो, जंहिंमां असांजा हिते जा मक़ामी ज़मींदार भाइरनि खे काफ़ी बेहतरीन नॉलेज मिली आहे। तव्हां हिते मौजूद ज़मींदारनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु आहे त अहिड़ा फ्री प्रोग्राम मुनक़िद करणु हिकु सारा जोॻो अमल आहे, जंहिंसां ज़मींदारनि ऐं हारियुनि खे फ़ाइदो हासिल थिए थो। कैमरामैन परवेज़ गिंदरो सां गॾु नौमान अली ख्वाजा, आवाज़ टीवी, घोड़ाबाड़ी।